अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नादरीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। ठटे खां जाथे गारो वासी नूर संजोखियो पंहिंजी भेण मुस्मात जमीला मुस्मात साहिबा ऐं तारी सां गॾु अवामी प्रेस क्लब ठटो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त संदसि वालिद खे हिकु अफ़राडी औरत मुस्मात हाजिरा मला हिकु कूड़ी चाल करे कुझु टाइम अॻु शादी रचाए असां सां अलॻि करे संदसि पीउ खे ज़हर ॾेई क़तलु करे छॾियो आहे, जंहिंजी FIR सेशन कोर्ट ठटो जे हुकुम ते गारो थाणे ते दाख़िल आहे, जंहिंमें ही ज़मानत ते आज़ादु आहे। हुननि चयो त संदसि पीउ वटि वॾी मिल्कियत हुई, उहे सभु औरतूं फबाए वरिता आहिनि ऐं हुननि जो कानूनी हिसो ॾियण खां बि इनकार करे छॾियो आहे। हाणे वरी असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी रही आहे। हुननि चयो त साॻी औरत खेनि धमकाए रही आहे त खेसि मिल्कियत तां हथु न खणंदा त खेनि सख़्तु नतीजा भोगना पवंदा। ही असांखे कूड़नि केसनि में फासाईंदे उन्हनि IG सिंध ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त सिंध मज़कूरा औरत नाले हाजिरा मला खे फौरी गिरफ़्तार करे संदसि वालिद जी लुटियल मिल्कियत वापसि कराई वञे, सांस इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे वहीदुल्लाह, ब्यूरो चीफ हक़सत न्यूज़ ठटो।